अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ से गॾु आऊं आहियां इशा आयूब। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। लाहौर जे इलाइक़े फिरोजवाला में सीटीडी जी कार्रवाई। 3 अफ़गान दहशतगर्द मारिजी विया। आपघाती जैकेट्स, 3 हैंड ग्रेनेड्स ऐं 2 क्लाशंकूफ बि हथ। पुलिस मूजिब दहशतगर्द हिकु मसवाड़ी घर में तरसियल हुआ ऐं हसास इदारे ते हमले जी रिथाबंदी करे रहिया हुआ। कराची जे इलाइक़े न्यू कराची में बंद पियल हिकु गोदाम में रेंजर्स जो छापो। 7 क्लाशंकूफ, 7 राइफल्स, 6 रिपीटर्स, सवे गोलियूं ऐं बारूदी मवाद हथ। रेंजर्स मूजिब ॼाणायल हथियार ऐं बारूद MQM लंडन जे दहशतगर्दनि ऑपरेशन दौरान विकायो हो, जेको दहशतगर्द कार्रवायुनि में इस्तेमाल थियणो हो। सिंध में लॉकडाउन जारी रहंदो या ख़त्म थींदो? फ़ैसिले लाइ सिंध कोरोना टास्क फोर्स जो अहम इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास में कोरोना केसिस जी सूरत-ए-हाल, मुहर्रमुल हराम में SOPs ते अमल कराइण समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते वीचारियो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त मार्केटूं राति 8 वॻे बंदि कराइण, आउटडोर डाइनिंग ऐं खुलियल हंध ते शादी तक़रीबुनि तां पाबंदी हटाइण ऐं तालीमी इदारा वधीक 10 ॾींहं बंदि रखण जो इम्कान आहे। कोरोना वायरस जी चौथी लहर जा वार जारी। मर्ज़ विघे वधीक 68 मरीज़ ज़िंदगी जी जंग हाराए विया। 4445 नवां केस ज़ाहिर। NCOC मूजिब सॼे मुल्क अंदरि कोरोना जे 4282 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान केसनि जी मुस्बत अचण जी शरह 8.9% रही। गोसपुर वेझो 2 धुरियुनि में ज़मीन जी तकरार तां फायरिंग में नौजवान मारिजी वियो। ॻोठ पीर बख्श मीराणी में वेझनि माइटनि में थियल झेड़े दौरान नादिर मीराणी मारिजी वियो। खिपरे वेझो छानिया ऐं दर्स बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़े जे नतीजे में सिविल जज जो भाउ इमाम बख्श दर्स मारिजी वियो। 1 ज़ख़्मी। चक रुस्तम रोड ते मुबैना पुलिस मुक़ाबले में माशूक अली शेख मारिजी वियो। 1 क्लाशंकूफ बि हथ करण जी दावा। पुलिस मूजिब मारिजी वियल ॾोहारी मथां शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते 5 केस दाख़िल हुआ। मुक़ाबले दौरान संदसि 2 साथी फरार थी विया आहिनि। हलंदड़ साल पुलिस मुक़ाबलनि में 94% वाध अची वई। सिंध पुलिस पारां जारी कयल रिपोर्ट मूजिब हलंदड़ साल जी शुरूआती 6 महीननि दौरान 848 पुलिस मुक़ाबलनि में 10 अहलकार शहीद ऐं 59 अहलकार ज़ख़्मी थिया। 39 ॾोहारी मारिजी विया। 177 ज़ख़्मी थी पिया। रिपोर्ट मूजिब मुक़ाबलनि दौरान 14 शहरी बि ज़ख़्मी थिया। कंदकोट जे मेन बाज़ार में अदावत दौरान घर ढही पियो। 1 पोरियत दबजी फोत। 5 ज़ख़्मियुनि खे कढियो वियो। इमदादी कार्रवायूं जारी। टंगवाणी भरिसां 1 ॾींहुं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल 3 वरियनि जी ॿारड़ी शाइस्ता ॾहाणी जो पाणी जे तालाब मां लाश हथ। थुल वेझो ॻोठ दरगाही जखराणी में मुंशी जत कैनाल पार करण दौरान बुॾी फोत थी वियो। सिंध जे अवामी शाइर सरवित सजावली जो पुटु शाइर, सहाफ़ी ऐं PP अॻवान सूरज सजावली लाॾाणो करे वियो। सूरज सजावली कोरोना जी तस्दीक थियण बाद लम्स इस्पताल जामशोरो में दाख़िल हो। सखाफ़त वारे वज़ीर सरदार शाह पारां ॾुख जो इज़हार। सिंध जे यगानी लेखक अली बाबा जे विछोड़े खे 5 वरिया विहामी विया। कहाणी, नॉविल ऐं ड्रामनि खे नओं अंदाज़ ॾींदड़ अली बाबा जी याद में लॉकडाउन सबबि को प्रोग्राम न थी सघंदो। अमरीकी वेढ़ाक जहाज़नि जे क़तर मां उॾाम भरे अफ़गानिस्तान में तालिबान जे थाकनि ते बमबारी। रूसी मीडिया मूजिब हलमंद, हरात ऐं कंधार में तालिबान जे थाकनि खे निशानो बणायो वियो। तालिबान जोज़जान सूबे जे गादी वारे शहर शबरगान ते बि कब्ज़ो करे वरितो। हरात ऐं लश्कर गाह में अफ़गान फोर्सिस ऐं तालिबान वेढ़ाकनि में वेढ़ जारी।